जय झूलेलाल दोस्तों। अज विश्व सिंधी सारंगी दिवस है। सब खां पहिरीं हिन सुहिणे ॾींहं जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। जी हाँ दोस्तों, सिंधी सारंगी दिवस। सिंधी सारंगी छा आहे? सिंधी सारंगी जेका संत कंवरराम साहब पंहिंजे कलामनि में, पंहिंजे गीतनि में म्यूजिक उन मां कढंदा हुआ। सिंधी सारंगी ते पंहिंजा कलाम, पंहिंजा गीत ॻाईंदा हुआ। दोस्तों, अॼु 27 जून आहे ऐं अॼोके हिन सुहिणे ॾींहं खे पूरो विश्व जो सिंधी समाज सिंधी सारंगी दिवस जे रूप में मनाए रहियो आहे। ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे कि सिंधी सारंगी संत कंवरराम साहब जे गीत उन जे बिना ठहंदा ई न हुआ। इहा मां ॻाल्हि ॿुधी आहे। जी हाँ, त अचो संत कंवरराम साहब खे ॿुधायूं कि साज मिठो आवाज़ मिठो ऐं मिठी कंवर जी ॿोली ही बराबरि हुई। साज मिठो आवाज़ मिठो ऐं मिठी कंवर जी ॿोली ही, भाग भलो छो उन जो बि जंहिं झली कंवर वटि झोली ही। कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां मां उन जूं, सूरत जंहिंजी भोली ही, अड़े मोल ॿार बि जहिड़ो थी वियो ईअं कंवर जी लोली। त दोस्तों, कंवर जी लोलीअ में उहा शक्ति ही जंहिंसां मोल ॿार बि जीरो थी वियो। इन जा वीडियो तव्हां खूब ॾिठा हूंदा, ॿुधाइण जी ज़रूरत आहे कान। त अचो, नज़ारा सिंध जा सुहिणा न शोली मूं वेसारिया, शोली यानी लहर थींदी आहे। नज़ारा सिंध जा सुहिणा न शोली मूं वेसारिया, कंवर जे जान ते भारी न गोली मूं वेसारिया। अञा सभु यादि मूंखे मोल में जान तूं आंदी, कंवर तुंहिंजे हथनि जी कीन लोली मूं वेसारिया। त उन कंवरराम साहब जी लोली मां सम्झां थो विश्व में कोई नथो भुलिजी सघे जंहिं लोलीअ दौरान हुननि मोल ॿार जान न दी। त दोस्तों, असां चाहियूं था हिकु भेरो वरी कंवरराम साहब असांजे विच में अचनि, कंहिं रूप में अचनि, पर असांजे विच में ज़रूरु अचनि। कीअं ईंदा? कि यादि कर राति सपने में ईंदो कंवर, खाली झोलियूं सभिनि जूं भरींदो कंवर। हिन जहां में अहिड़ो संत ॿियो को न हो, ओ यादि दिलि सां त कर मोटी ईंदो कंवर, यादि दिलि सां त कर मोटी ईंदो कंवर। दोस्तों, तव्हां सभिनी खे हिकु बार वरी लख लख वाधायूं। अॼु जे हिन सुहिणे ॾींहं जूं 27 जून सिंधी सारंगी दिवस जूं। जय झूलेलाल। कन्हैया आहूजा, बिलासपुर।